अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में तलीका में बलिकार और यासिर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तजियाकार अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अलीमा ख़ानम साहिबा जॾहिं इहा ॻाल्हि हलाई हुई त भई क़ासिम ऐं सुलेमान पंहिंजे पीउ पीउ लाइ अचनि था पिया, उन्हनि त एहतजाज तक जी ॻाल्हि कई। हाणे पोइ सभु कोई चवनि था त मुलाक़ात करण था अचनि, पर उन वक़्तु बि डाउट हुयो। हू जॾहिं चवनि पियो त पहिरियों अमरीका वेंदा, अमरीका खां पोइ कम से कम हाणे पहिरियों स्टेप जेको आहे उहो थींदे नज़र अची वियो असांखे त क़ासिम सुलेमान अमरीका पहुची विया आहिनि। अमरीका में उन्हनि जेको आहे ट्रंप इंतिज़ामिया जे जेके माण्हू आहिनि उन्हनि सां मुलाक़ातूं बि शुरू करे छॾियूं। सो ख़ान जा हाणे जेके हुनजा मतिलबु फैमिली वाइज़ बायोलॉजिकली जेके हुनजा वारिस आहिनि, उहे त चइबो आहे सियासतदान जा वारिस हर को हूंदो आहे, पार्टी हूंदी आहे, लेकिन हुनजा जेके ख़ानदान जा मुंहिंजा वारिस आहिनि उहे निकिता आहिनि ॿई पुट। ऐं तव्हांजी ॻाल्हि सही आहे त अलीमा ख़ान जी हीअ ॻाल्हि त दुरुस्त साबित थी मोहतरमा जी त हीअ पहिरीं अमरीका विया आहिनि। अमरीका में हू प्रेसिडेंट ट्रंप जे ख़ासि मुशीर सां हुनजी मुलाक़ात थी आहे ऐं ॿियनि सां बि थी आहे। जंहिंखां पोइ हुन मुशीर रिचर्ड गिरनल हा रिचर्ड गिरनल जेको आहे ॾाढा भाकुर हीअं कुल्हनि ते हथु रखी फ़ोटो कढायो ऐं चयो त भई मूं नौजवाननि खे चयो आहे, पोइ पाण जेको बयानु जारी कयो अथसि ट्विटर ते त मूं नौजवाननि खे चयो आहे त हौसलो रखनि ऐं सॼी दुनिया में ही जेको पॉलिटिकल विक्टमाइज़ेशन आहे, सियासी इंतकाम इन में लखे माण्हुनि सां थी रहियो आहे जंहिंमें माण्हू बेज़ार आहिनि। सो यानी हाणे जेका PTI अमेरिका में, यूरोप में, हिकिड़ी ख़ासि तरह अमेरिका ऐं UK में जेका हिकिड़ी ज़ुल्फ़ी बुखारी जी सूरत में या हिकिड़े फेसलेस तरीक़े सां डॉक्टर्स ऑर्गेनाइज़ेशन्स ही लॉबिंग करे रहियूं हुयूं, हाणे ख़ुदि ख़ान जा वारिस बि पहुता आहिनि, हू बि हाणे पंहिंजे पीउ लाइ खुलेआम लॉबिंग कनि पिया। ज़ाहिर बिकॉज़ सिर्फ़ु इहो न आहे त हू इमरान ख़ान जा पुट आहिनि, बल्कि ज़ाहिर हू गोल्डस्मिथ जा छा नालो अथसि नाने जो जेम्स या समथिंग करके न नाने जो जे मामा जे फादर जो जी उहो जेका फैमिली आहे त हुन हिकिड़ी मतिलबु मज़बूत हिकिड़ी कारोबारी फैमिली जा बि हू ॿार आहिनि, त हुननि खे एक्सेस अमेरिका में मुख़्तलिफ़ जायुनि ते मिलंदो, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मुलाक़ातूं ही करे सघंदा। ऐं अगरि अलीमा ख़ान जेको शेड्यूल ॾिनो हुन में पहिरियों मरहलो त इहो साबित थियो त ठीकु साबित थियो आहे। हाणे ॾिसूं त ॿिए मरहले में पाकिस्तान ईंदा, पाकिस्तान में ईंदा त छा सिर्फ़ु मुलाक़ात करणु ईंदा या हू हिकिड़ी हलचल त मचाईंदा। ऐं हाणे ॾिसो, पर मसइलो इहो आहे त अमेरिका ऐं पाकिस्तान जे विच में जेके बि तारीख़ सॼी खणी ॾिसो, हुन में बेसिकली अमेरिका ख़ैर पाकिस्तान सां छा जिथे किथे हू पंहिंजा इंट्रस्ट ॾिसंदो न, हुन जा इंट्रस्ट जेके आहिनि, मुफ़ादात जेके आहिनि, हू हिन महिल जी जेका इक़्तिदारी जोड़जक आहे, असांजी स्पेशली इस्टेब्लिशमेंट आहे, उहो मुफ़ादात अमेरिका जा असांजी इस्टेब्लिशमेंट पूरा करे सघे थी। ऐं इमरान जी सॼी लॉबिंग जेका थिए पई त हू इहो हुते केस इहो ठाहिनि पिया त हू हिते जी इस्टेब्लिशमेंट जे करे विक्टिमाइज़ थिए पियो, त शहबाज शरीफ़ खां वधीक। सो ऐं ज़ाहिर ही हुकूमत बि हिकिड़ी हाइब्रिड हुकूमत आहे, त ज़ाहिर हुकूमत ते तनक़ीद थिए थी या हुकूमत जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइजे थो हुते अमेरिका में, त ज़ाहिर पैकेज में ॻाल्हि थिए थी। सो हाणे लेकिन ही त हिकिड़ो पंहिंजो मॉरल ग्राउंड ठाहिणु विया न। ख़ान हींअर छा थो ॾेई सघे अमेरिका खे? ख़ान त कुझु बि नथो ॾेई सघे। ख़ान जहिड़ी सियासत करे पियो उन में हू फ्यूचर लाइ बि अहिड़ो को वादो नथो करे सघे त असीं चीन मां हथु कढी छॾींदासीं ऐं असांखे इक़्तिदार में आणियो ऐं असीं तव्हांजी अहिड़ी सियासत अहिड़ो को कमिटमेंट बि नथो करे सघे, त पोइ आख़िर ॾेई छा थो सघे? जेके वेठा आहिनि इक़्तिदार में हू घणो कुझु ॾेई सघनि था। सो इहो कोई ईअं न आहे त बसि हाणे अमेरिका में ख़ान जा पुट घुमणु शुरू थिया आहिनि त ॼाण ख़ान आज़ादु थी वेंदो, लेकिन बहरहाल हिकिड़ी जेका सांत आई हुई उन में तेज़ी आई आहे, तेज़ी ईंदी। ऐं अगरि ही नौजवान पाकिस्तान बि ईंदा त वधीक तेज़ी ईंदी। होॾां बि तेज़ी त अचे थी पई सभु, होॾां बि सज़ाऊं ठॻा शुरू थी वई आहे, 10 साल सज़ाऊं अचणु शुरू थी वियूं आहिनि लीडरान खे, MNAs खे। MNAs ज़ाहिर नाइल थींदा हाणे, सेनेटर्स बि आहिनि, MNAs बि आहिनि कुझु त वॾा नाला जेके आहिनि हुननि 10 साल में स्पेशली बुज़ुर्ग ख़ातून जेका यास्मीन साहिबा आहिनि, डॉक्टर यास्मीन राशिद साहिबा, हाणे उहे त उहे बीमार बि आहिनि, कैंसर सर्वाइवर आहिनि ऐं बुज़ुर्ग आहिनि, हुननि खे हाणे 10 साल तव्हां क़ैद में रखंदव, उहा ई वीचारी छा हुनजी जेल में हालत आहे।
ऐं लेकिन शाहमूद कुरैशी साहब खे बरी करार ॾिनो वियो आहे। नॉट दैट के शाहमूद कुरैशी खे बरी करार ॾिनो त सुभाणे हू जेल मां निकिरी ईंदो, अञा ॿिया केसिस बि हूंदा आहिनि राधा, लेकिन हिकिड़ो इब्तिदा त थी न त शाहजी खे थोरा ॾींहं पहिरीं हॉस्पिटल में बि मोकिलियो वियो हो। थी सघे थो त को इक़्तिदारी जेके ताक़तूं आहिनि उहे बि चाहींदियूं हुजनि त को हिकिड़ो रस्तो खोले रखिजे त मतां आख़िरी मिनट ते को ज़रूरत पइजी वञे मामलात थी सघे थो शाहजी खे हुन खाते में, छाकाणि त हिन केसिस में ऐं आउं सम्झां थो त हिन ज़ाहिर ही तव्हां हेठी कोर्टूं आहिनि, अदालतूं आहिनि, अदालत सभु मोज़ज़ हुजनि थियूं, भई हेठी अदालतूं आहिनि। असल इम्तिहान हूंदो हाई कोर्ट में त हिननि जी अपीलूं केतिरो जल्दी ॿुधियूं वञनि थियूं, उतां छा फ़ैसिला अचनि था। ही असां वटि हेठी अदालतुनि मां त नवाज़ शरीफ़ खे बि सज़ाए मौत ऐं उमिरि कैद ऐं सभिनी खे थी वञे थी। ॾिसणो हुजे थो त असांजी जेका हायर जुडिशरी आहे उहो कीअं हिन खे रिस्पॉन्ड करे थी, लेकिन हिन सां को छा फ़र्क़ु पइजी वेंदो। जेके अॻु में ई जेल में आहिनि हू जेल में वेठा हूंदा, पहिरीं बिना सज़ा जे वेठा, हाणे सज़ा सां गॾु वेठा हूंदा। अच्छा, सलमान खान राजा साहब खां सवाल थियो त छा इहे ॻाल्हियूं हलनि थियूं पई त शाहमूद कुरैशी साहब छा पार्टी खे हेड करणु वञनि था पिया इन द नियर फ्यूचर, त उन्हनि तरदीद न कई, उन्हनि चयो त क़बल अज़ वक़्तु ये बात करना। सो इहो उहा ई ॻाल्हि आहे न, रियासत जेको -1 जो फॉर्मूलो हुजे थो, हर कोई चवे थो हाणे त हाणे अगरि चवनि था पिया ख़ान राज़ी थिए थो किथे ॿाहिरि वञण लाइ त वक़्ती तौर ते मिसाल तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं बीबी शहीद ॿाहिरि हली वियूं त मखदूम अमीन फ़हीम साहिबु हिते पार्टी खे हेड कयो पिए, त उहो त हिकिड़ी ॿी ॻाल्हि थी वञे थी। लेकिन इमरान ख़ान छा ॿाहिरि वञण लाइ तयारु थींदो ऐं ॿाहिरि वञी माठ करे वेही रहण लाइ तयारु थींदो, इहो हिकिड़ो सुवालु आहे। त उन सूरत में शाहमूद कुरैशी हिकिड़ो अहिड़ो नालो हूंदो जंहिं ते ख़ान साहिब बि शायदि एतबार करे वठे ऐं शायदि इस्टेब्लिशमेंट बि मतिलबु जेके इक़्तिदारी धुरियूं आहिनि उहो बि शायदि राज़ी थी वञनि, कंसेंसस कैंडिडेट थी सघे थो। पोइ हीउ जेको बार बार चयो वञे थो पियो त 5 अगस्त तां को तहरीक जो आज़ादु थींदो, पोइ हीउ जेको अगरि जेके अहिड़ियूं ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं त पोइ तहरीक छा जी आहे, पोइ त बसि ॾिसो पार्टी आहे, तहरीक जो छो न चवनि, ऐं तहरीक हलणी छा आहे उहो पाण खे सुझे पियो। मूंखे त सची ॻाल्हि आहे त को अहिड़ो घणो हुन में थींदो, वठ पकड़ थींदी, वरी माण्हू गिरफ़्तार थींदा, वरी माण्हू वठ पकड़ थींदी, पोइ पर ईअं चइजे त को 5 अगस्त ते को हा माण्हू निकिरी अचनि त ख़ुदा ख़बर, हाणे हुन ते त अॻिथी नथी करे सघिजे, लेकिन ज़ाहिरी तरह अहिड़ो को इम्कान घटि थो लॻे। अच्छा, आहे त उहा ई कल्ह जेको हीअं माना 26 में जेका 27 अमेंडमेंट जी ॻाल्हि हले थी पई, हाइब्रिड सिस्टम जी ॻाल्हि हले थी पई, सॼो रूल क्रिएशन जी ॻाल्हि हले थी पई, ज़ाहिर उहा ॻाल्हि ओॾी तरफ़ आहिस्ता आहिस्ता वधंदे बि नज़र अचे थी पई। पर कल्ह मुलाक़ात थी आर्मी चीफ साहिब जी उन्हनि सां ताज बिज़नेसमैन सां, उते बि कुझु गुफ़्तगू थियूं, ईअं थियो ॻाल्हियूं थियूं, GHQ में मीटिंग्स थियनि थियूं, इहो सवाल उथारनि था त बिज़नेसमैननि जूं। ॾिसो ही टेक्सटाइल मिल वारा एप्टमा वारा मिलिया आहिनि, अॼु उन्हनि जो बयानु बि त उन्हनि खे ख़ुशी थी, फील्ड मार्शल पाण दिलचस्पी वठे पियो। न हिन ते छा हिन में हैरान थियण या हिन में नाराज़ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे। मतिलबु आउं सम्झां थो त जेके कारोबारी माण्हू आहिनि, मिसाल टेक्सटाइल मिल्स वारा या ॿिया, उहे अगरि फील्ड मार्शल सां ॻाल्हाइनि था ऐं फील्ड मार्शल हुनखे अगरि का ख़ातिरी कराए थो त उन्हनि लाइ हू फाइनेंस मिनिस्टर या प्राइम मिनिस्टर खां वधीक आथत हुजे थी। हाणे हीउ चए पियो त हाणे थी वेंदो, नॉट दैट के कराची में जॾहिं आया हुआ, जॾहिं अञा फील्ड मार्शल न थिया हुआ मुनीर साहिब, त हिते बि तसली वापारियुनि खे ॾेई विया हुआ, उन मां हो त भई लॉ एंड ऑर्डर ठीकु थींदो, सिस्टम ऐं अलाए छा छा ॻाल्हियूं थी वियूं, पर उहो त कुझु ख़ासि न थियो कराची में। लेकिन बहरहाल हाणे त ॾिसो हिन में को आहे अजीब ॻाल्हि तव्हांखे छो थी लॻे, जॾहिं तव्हांजी फॉरेन अफेयर्स में असांजी मिलिट्री ऐं सिविलियंस गॾु आहिनि, त जॾहिं तव्हांजी इकनॉमिक मामलनि में सॼा हू गॾु आहिनि, प्रेसिडेंट ट्रंप तव्हांजे फील्ड मार्शल सां मुलाक़ात करे पियो, त ऐं जॾहिं तव्हांजा मिनिस्टर्स चवनि था त हीउ हाइब्रिड सिस्टम आहे, त पोइ ज़ाहिर आहे पोइ हिन में अगरि एप्टमा वारा या को बि वापारी वञी या फील्ड मार्शल हुन सां मिले थो, त
हिन में हैरानगी त ॻाल्हि न थियणु खपे। पोइ बसि पोइ सही सम्झिजे त बसि पोइ ठीकु आहे, 27 महीननि में ज़ाहिर आहे पोइ अहिड़ो रोल क्रिएशन बि ईंदी, 27 महीननि में बक़ाया शयूं बि ईंदियूं, पोइ उहे बि हज़म थींदियूं। बिल्कुलु अजीब ॻाल्हि कहिड़ी आहे। सिर्फ़ु इहो आहे त हिकिड़ो सुवालु माण्हू कनि था त जॾहिं सभु कुझु ईअं ई आहे त हिन खे पेपर ते आणण जी कहिड़ी ज़रूरत आहे, जॾहिं उअं ई थिए पियो त। पर ॿियनि जो ख़्यालु आहे त न, जॾहिं उअं ई थिए पियो त पेपर ते ई अची त हिन खे आइन में आणे छॾिजे, त ॻाल्हि हिकिड़ी हाइब्रिड सिस्टम खे हिकिड़ी आइनी तहफ़ुज़ ॾेई छॾिजे, इहे बहस हलनि। पोइ सभु जेको ॻाल्हियूं हाणे PTI वारा ज़रा ही MNAs नाइल थियणु शुरू थिया आहिनि, त कल्ह खां वरी बहस थियणु शुरू थी आहे त PTI जा वाक़ई जेको प्लान आहे 20-22 MPAs त 20-22 MNAs इहे नाइल करणु, अगरि वाक़ई उहा ई प्लान आहे त पोइ छा वाक़ई इहो बि प्लान सम्झी त पीपल्स पार्टी खां बि भउ आहे त शायदि उहा किथे न किथे मसइलो करे 27 अमेंडमेंट ते। ॾिसो, अगरि 20-22 MNAs टोड़े बि वठूं, हाणे PTI जा माण्हू चवनि था कल्ह प्रोग्राम ते फ़ैसिलो न उहो त पुराणी थ्योरी आहे, पाण बि डिस्कस कंदा रहिया आहियूं त PTI जा 20-22 MNAs फारिग कबा ऐं हुननि जी जाइ ते नवाज़ लीग वारा चूंडिजी ईंदा। पर उन महिल ताईं अञा ही रिज़र्व सीटनि जो फ़ैसिलो न आयो। हाणे रिज़र्व सीटनि खां पोइ उअं ई नवाज़ लीग खे पीपल्स पार्टी जी ज़रूरत न आहे क़ौमी असेंबली में सिंपल मेजॉरिटी लाइ, लेकिन 2/3 लाइ क़ौमी असेंबली में वरी बि ज़रूरत रहे थी पीपल्स पार्टी जी। ऐं अगरि ही 20 खनि विहारो खनि MNA ॿिया बि PTI जा मिसाल नाहिल थी ऐं नवाज़ लीग जा चूंडिजी ईंदा, तॾहिं बि पीपल्स पार्टी जो अंग वॾो आहे। लेकिन हू हिन सभिनी खां पहिरीं 2/3 जी अक्सरियत पैदा करे विया कंहिं न कंहिं सूरत। सो ॾिसो, लॉन्ग टर्म में त पीपल्स पार्टी सां बि शायदि मामला दिघो त नथा हलंदा, जेके माण्हू दूर हिकिड़ी परे जी अगथियूं कंदा आहिनि, मूंखे ख़बर न आहे। पर हुननि जो ख़्यालु आहे त ही 27 आइनी तरमीम हुजे, कुझु ॿिया मसाइल साम्हूं ईंदा, सिंध जी मामला साम्हूं ईंदा, त पीपल्स पार्टी डिपेंडेंसी ख़तमु करणी आहे। इहो किथे न किथे इस्लामाबाद में सोच अची वई आहे नवाज़ लीग वटि बि ऐं ॿियनि धुरियुनि वटि बि, त पीपल्स पार्टी जी मोहताजी ख़तमु करणी आहे। ऐं पीपल्स पार्टी जी मोहताजी ख़तमु करणी आहे त ज़ाहिर नंबर गेम पूरा करणा आहिनि, त उन लाइ हिकिड़ी जुस्तजू थी रही हूंदी। पर तकिड़ो इहो कोन थींदो। अगरि ही थियणो बि आहे कमु त ही पाण खे किथे नेक्स्ट ईयर में थींदे नज़र ईंदो। माना थोरो माहौल खे न थोरो, माना अगरि पीपल्स पार्टी मां बिल्कुलु सफ़ा अलॻि थियणो हूंदो, अलॻि करिणो हूंदो, त हुनखे ही ॻाल्हि खे 2026 ताईं खणी वञिबो। ऐं पोइ सिंध में बि बहरहाल हिकिड़ी नज़र त अचे पई त मुख़्तलिफ़ पॉलिटिकल फोर्सिस बि इमर्ज थियनि पियूं, हू बि एक्टिविटी कनि पियूं, त ही जेको मंज़र जुड़े पियो, ही 2026 में पाण खे किथे नज़र अचे त वफ़ाक़ी हुकूमत ते पीपल्स पार्टी जी मोहताजी बि ख़तमु थी वञे, पीपल्स पार्टी जी हुननि खे मोहताजी न रहे पीपल्स पार्टी जी। ऐं पीपल्स पार्टी खे अगरि हिन सेटअप मां ॿाहिरि रखिणो आहे त इहो अगरि थियो बि त, ऐं न ज़रूरी थींदो, पर थियो बि त ऐं सम्झां थो 26 ताईं ॻाल्हि वेंदी। पर उन जे विच में जाम मसइला अची वेंदा। छा उहा शइ अचण ताईं, उहा शइ पुॼण ताईं अलॉट ऑफ ज़ाहिर पावर स्ट्रक्चर खे हिलाइबो, जेको हिन वक़्त ताईं जकड़ियो वेठो आहे, रिएक्शन्स त ईंदा न डिफरेंट जॻहियुनि। हू केयर्स वारी ॻाल्हि बि आहे। अहिड़े रिएक्शन्स जी सरकारनि खे परवाह न हूंदी आहे। ॾिसणो इहो आहे त अमेरिका बि पर मूंखे नथो लॻे त हींअर डोनाल्ड ट्रम्प जेको पाण हिकिड़ो हथीको थियलु आहे मामलनि में, एग्ज़ैक्टली उहो कोई इमरान ख़ान जे मामले खे एतिरी टॉप प्रायोरिटी ॾींदो जो हू पाकिस्तान जी इस्टाब्लिशमेंट सां खे जेका ॻाल्हि न वणे, मतिलबु इहे ज़बरदस्त न थींदी मुंहिंजो ख़्यालु आहे। ज़ाहिर इंडिया हुनजे हथ में अचे नथो, इंडिया काफ़ी वेठो सोड़ो थो करे। अॼु बि चयो अथई वरी 5 जहाज़ किरिया, अॼु बि चयो अथई सीज़ फायर करायो, डेली हुनजो माना ट्रम्प जो हले थो पियो। अच्छा, मौलाना फज़ल रहमान साहिबु छा ते चवनि था पिया त भई इहे 26 अमेंडमेंट जेका आहे उहा कोर्ट में असां चैलेंज कंदासीं, अगरि जे असांजा मुतालबा जेका असां सां प्रॉमिस कया विया त सूद ख़तमु कयो वेंदो, उहो न पूरो थियो त मौलाना फज़ल रहमान साहिबु वोट ॾिनो 26 अमेंडमेंट ते। त उहे शायदि चवणु चाहिनि पिया त जेके शिकनि ते मनो वन अमल न पियो थिए, असीं हुनखे कोर्ट में चैलेंज कंदासीं। मुंहिंजे लाइ हीअ ख़ुदि हिकिड़ी नई ॻाल्हि आहे। ॾिसो, हिन ॻाल्हि में बि ॾाढी दिलचस्पी ॻाल्हि आहे। मूं जॾहिं पढ़ी त मौलाना फज़ल रहमान चए पियो त असांजी ॻाल्हियूं हुकूमत न मञियूं त असीं अदालत सां रुजू कंदासीं
त सियासी पार्टियूं आहिनि हमेशह चवंदा त असीं एहतजाज कंदासीं, असीं लॉन्ग मार्च इस्लामाबाद ॾे कंदासीं, असीं हुकूमत न हलणु ॾींदासीं। हाणे विया त असीं अदालत में वेंदासीं। बसि पोइ तव्हां ॻाल्हि सम्झो न त एक्चुअली मौलाना साहिब कोशिश में मसरूफ़ आहिनि जेको अख़बारनि में ख़बरूं अचनि पियूं त वापसि मुतहदा मजलिस अमल खे बहाल कजे या हुन टाइप जो। अॼु बि जमात इस्लामी बि गॾु हुई, JUP बि गॾु हुई, त हू कुझु वापसि MMA खे मज़हबी पार्टियुनि खे जे इतिहाद खे, छाकाणि त हाणे PTI सां इतिहाद हुननि जो मुश्किल मतिलबु नामुमकिन आहे तक़रीबन। हा इलाही परते थी विया आहिनि हिक ॿिए खां। त हू वापसि पंहिंजे लाइ हिकिड़ो मज़हबी जमातनि जो प्लेटफॉर्म खे फ़ाल करण जी कोशिशि कनि पिया। जे कुझु अच्छा वक़्तु लोपा जी हिकिड़ी जेको बलूचिस्तान वारो वाक़ियो थियो, ज़ाहिर उन वक़्तु बि तव्हां इहा ॻाल्हि कई हुई त पेरेंट्स सां इहे ज़ाहिर मजबूर हूंदा आहिनि ऐं जेको बि आहे जेके छोकिरी जा जेके घर वारा ज़िंदा हुया, जो मुफ्ती साहिब त चयो त उहो पाण FIR नथा कनि, तंज़ कई हिकिड़े क़िस्म जी। पर अॼु वालदा जेका आहे छोकिरी जी, उहा चए थी त भई रीतनि रिवायतनि जे बलूचिस्तान जे हिसाब सां सही सज़ा ॾिनी वेंदी आहे। ॾिसो हाणे मक़तूला जी वालदा आहिनि, जेको वणे चई वठनि, इहो ई त मसइलो आहे न। एग्ज़ैक्टली बेसिकली ॻाल्हि इहा ई आहे त हीअ जेको रीतूं रस्मूं आहिनि ऐं हुननि जा ही जेके पोइ हुनखे मञंदड़ आहिनि, पोइ हिकिड़ी छा आहिनि की मतिलबु हुनजी ज़ाहिर वालदा त वालदा हूंदी आहे, हुन ते नथो कॉमेंट करणु चाहियां। पर जॾहिं यानी केॾो माण्हुनि खे हिकिड़े नशे में आणे छॾीनि थियूं, केतिरो माण्हू हिन मग़लूब थी वञनि था हिन सो कॉल रीतनि रस्मनि मां, जो उनखे पंहिंजी औलाद खे ई चए थी त भले मारे छॾियो, ठीकु मारे छॾियो। त हीअ हिकिड़ी तरह सां हिकिड़ी अञा इनकरेज कयो वञे थो की ही असां अञा बि स्टोन एज जे ज़माने में रहूं, पत्थर जी दुनिया में रहूं वञी, जॾहिं दुनिया अॻिते वधी वई आहे। ऐं लेकिन मूं उन्हनि बि तव्हांखे चयो त हिननि जे मिटनि माइटनि खे हिमत ई न करे सघंदा त ही को FIR कटराइनि या को हिन में कंप्लेन कनि, छाकाणि त पोइ हुननि खे बाक़ियुनि खे बि त रहणो उते ई आहे न। हू चवनि था भई हिकिड़ी वीचारी हली वई बसि, त हाणे कहिड़ी ख़बर त वालदा बि ख़ुशी सां इहो बयानु ॾिनो आहे या ॾियारियो वियो आहे। इहो बि जिरगे जो फ़ैसिलो आयो हुजे त भई हुनजी वालदा खे इहो बयानु ॾियणो आहे, या हुनजो भाउ जंहिं जेको कातिल आहे हुन पंहिंजी माउ खे चयो हुजे त बाबा तूं इहो बयानु ॾे, न त मूंखे सुभाणे फाई अची वेंदी। त असां वटि इहो आहे त ठीकु आहे, हिकिड़ी न्याणी धीउ हली वई आहे, पुटु त बचाए वठूं। अनेक किसा मूंखे ख़बर आहिनि, तव्हांखे बि ख़बर हूंदा, जिथे बसि पोइ माइटनि जा अजीब ग़रीब रवैया हुजनि था। ऐं हाणे त छा चइजे, बसि ज़ाती आहे। लेकिन आउं इहो सम्झां थो त ही रियासत जी मदियत में केस हलणु खपे। हिन में को हू न थियणु खपे त भई वालदा माफ़ु करे छॾियो, पीउ माफ़ु करे छॾियो, भाउ माफ़ु करे छॾियो। ॻाल्हि इहा त क़तलु थियो आहे ऐं कातिल खे सज़ा मिलणु खपे। उसूलनि त बेस इहो ई आहे, बाक़ी हाणे केस खे कमज़ोर करण लाइ डिफरेंट शयूं अगरि साम्हूं अचनि त उहा ॿी ॻाल्हि। अच्छा ॾिसो न हाणे हिते इन सां अगरि जोड़ियूं, हिकिड़ो ॾाढो दर्दनाक हू वाक़ियो, हीअ जेको कराची में थियो लियारी में, हीअ जेको शांति छोकिरी, हाणे मुड़ुसु त चइजे ई न, उनखे अलाए छा हो, हिकिड़ो ज़हनी मरीज़ भाॻो छा चइजेसि, यानी उनखे शादी जी राति हुन सां छा मतिलबु माण्हू छा पागल हो। हिकु थींदो आहे न हिकिड़े माण्हू जुनून में, जीअं इंडिया वग़ैरह ॿुधूं था त जुनून में 6-7 माण्हुनि गैंगरेप कयो, पोइ ॿिया मामला कया, माई खे अंदरां ई फाड़े छॾियूं। ही छा हो? ही त शादी करे आयो, पोइ चवंदा हुनखे कंहिं भोफे ॿुधायो, अलाए कंहिं ॿुधायो त शीखूं ऐं ॿियूं ऐं टियूं शयूं, त हुन छोकिरी खे मारे छॾियो। त ॻाल्हि इहा आहे त पर एटलीस्ट हुनजा माउ पीउ, मूंखे उमेदु आहे त हिन खे न छॾींदा, बिकॉज ही त पागल आहे। हिन जेको माण्हू पंहिंजी ज़ाल सां ई करे सघे पियो त पागल आहे। त पागल खे त पोइ या त पागलखाने में जमा करायोसि, अगरि हुनखे पागल बि डिक्लेयर कयो था। पर ॾिसो न, वरी माउ पीउ गॾु त बीठा आहिनि। ऐं मूंखे तव्हां ॾिसो ही माउ पीउ छा ट्रेनिंग छोकिरी खे ॾियनि था, हुन छोकिरी करणु छो ॾिनो हुनखे। मां सिर्फ़ु वीचारी हाणे त गुज़ारे वई, हुन ईअं, पर उहो ई आहे न, बाबा मुड़ुसु आहे, बाबा मुड़ुस जी मर्ज़ी खां ख़िलाफ़ु कीअं भला हाणे करे वठे, थोरी तकलीफ़ सठे वठां थी। उन्हनि पागल खे ईअं करणु छो ॾिनो? सिर्फ़ु इहो डपु त हीउ मूंखे तलाक ॾेई छॾींदो, ज़रूरु इहो हूंदो। ऐं घर वेंदसि पोइ माइट छा चवंदा, अरे
त हीअ जेको चवंदा बाबा हाणे तुंहिंजी शादी थी वई आहे, तूं हाणे कॾहिं हाणे पंहिंजो घर अला करे सभु नियाणियूं पंहिंजे घर मतिलबु शादी खां पोइ ख़ुशि रहनि, पर घर त ॿई पंहिंजा अथसि न। हाणे साईं हीउ तुंहिंजो घर न रहियो आहे, हू तुंहिंजो घर थी वियो आहे, हीअ नॉनसेंस ॻाल्हियूं नंढे हूंदे खां नियाणियुनि जे मथे में विहारबियूं आहिनि। पोइ वीचारियूं जेके आहिनि उहो पोइ चवंदियूं हाणे मुड़ुसु जहिड़ो हाल करे पोयां त जी हा भई त पोइ हीअं मारे छॾीनि था जुनूनी माण्हू। जी हा जी कॉलर सां एडवोकेट आकिब राजपर कराची मां। जी राजभर साहब छा चवणु चाहींदा? यासिर साईं, सभ खां पहिरियों तव्हांखे ऐं काज़ी साहब जन खे मुंहिंजो सलाम। वालेकुम सलाम। सवाल मुंहिंजो इहो आहे त कल्ह पंजाब में ATC कोर्ट एंटी टेररिज्म कोर्ट जेको आहे उहे तहरीक इंसाफ़ सां जेके माण्हू आहिनि जेका लीडरशिप उन्हनि खे 10-10 साल सज़ा ॾेई छॾी आहे, जंहिंमें डॉक्टर राशिद साहब बि आहे, उनजो नालो भुलिजे पियो, वेचारी जेका अबव 75 ईयर्स हुनजी एज आहे ऐं कैंसर पेशेंट बि आहे, हुनखे मुंहिंजो सिर्फ़ु गुज़ारिश आहे त काज़ी साहब जन हिन ते ॻाल्हाइनि त भई इहा कहिड़ी नाइंसाफ़ी आहे। हिकिड़ा माण्हू 2 सालनि खां जेल में पिया हुआ ऐं एंटी टेररिज्म लॉ जे मुताबिक़ विदिन 7 डेज़ तव्हांखे ट्रायल कंक्लूड करिणो हूंदो आहे। उहे 2 साल त ईअं राय गुनाह जेल में पिया, उनखां पोइ हाणे उन्हनि खे जेका सज़ा ॾिनी आहे उन ते ह्यूमन राइट्स जा इदारा या जेका असांजी ख़ुदि मीडिया आहे, प्रिंट मीडिया हुजे, तव्हां इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजो, इन ते कहिड़ी राय रखो था त इन नाइंसाफ़ी ख़िलाफ़ कीअं ॾिजे? अदालती निज़ाम त मफ़लूज थी वियो आहे, हाणे इहे वीचारनि सां ज़ुल्म थियो आहे, तव्हां उन्हनि ते छा था राय रखो? बसि इन ते पुछिणो मूंखे। पर साहिबु ॻाल्हि इहा आहे त हिते मां थोरी देरि पहिरीं ॻाल्हायो त इंतिहाई ज़्यादती आहे। मूं बि इहा ॻाल्हि कई त हिकिड़ी बुज़ुर्ग ख़ातून ऐं कैंसर सर्वाइवर, इन सां त छा प्रूफ छा था कयो? हाणे मां जज साहिबान ते छा ॻाल्हायूं? इहे पाण खे अहिड़ा फ़ैसिला, ऐं मूं इहो ई चयो त हाणे ॾिसूं त हायर जुडिशरी कीअं थी करे, त छा ॻाल्हायूं राजपूत साहिबु? हिन ते हीअ हिकिड़ी आलम आशिकार हिकिड़ी ज़्यादती आहे, हिकिड़ी ख़ातून। ऐं तव्हां जेको चयो त साईं बाय लॉ त हुननि खे 7 ॾींहंनि में फ़ैसिलो ॾियणो आहे। असां वटि अदालतनि में ई जेके लॉज़ आहिनि उन ते मुकमल तौर ते अमल थिए थो छा? पोइ हिकिड़ी दरख़्वास्त हितां, हिकिड़ी दरख़्वास्त हुतां, हिकिड़ी हीअं करे छॾिबो, हितां हिकिड़ो फ़ाइदो वठिबो, पोइ अच्छा ॿियो कुझु तकड़ि में वञी स्टे हाई कोर्ट्स मां वठी अचिबो, हाई कोर्ट बिना ॿिए खे ॿुधण जे स्टे ॾेई छॾे थी, पोइ हेठियां कोर्ट वरी बीह रहनि था। इट्स त आउं त इनखे पर्सनली बि ॾिसां पियो, मूंखे त खिल अचे थी त हाउ दिस। हीअ त ख़ैर हिन में त हिन मामले में त ज़ाहिर पोयां बि प्रेशर हूंदो, इंस्ट्रक्शन्स हूंदियूं, जेको बि हूंदो, जेको बि जीअं ही मामला थींदा आहिनि सियासी मामला। अदरवाइज़ ऑल्सो तव्हां शायदि वकील साहिबु आहिनि आकिब राजपूत साहिबु, त पाण लॉयर आहियो, तव्हांखे ख़बर आहे त कीअं 10 साल कीअं किसा हलंदा आहिनि, जी 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 कीअं घेरबो आहे किसनि खे, कीअं हितां जी दरख़्वास्त पोइ हिते, पोइ पेंडिंग, पोइ फलाण। अधु वक़्तु कोर्टनि जो माफ़ु कजो वकील साहिबु, पर अधु वक़्तु फलाणो वकील साहिबु गुज़ारे वियो आहे, वर्क सस्पेंड, फलाणो कमु थी वियो आहे, वर्क सस्पेंड। ॻाल्हि इहा आहे त अलाए केरु वीचारो पुलिस वारनि खे पैसा जेल में पैसा ॾेई उन ॾींहुं सुनवाई ते अचे थो, को वकील खे वठी वञे थो, उनखे ज़ाहिर ख़र्च पको ॾिए थो, को किथां अचे थो किथां अचे थो, ख़बर ओचितो पए थी त वर्क सस्पेंड थी वियो। त हीअ त बिल्कुलु ज़्यादती आहे ऐं वॾो अफ़सोसनाक मामिलो आहे। लेकिन राजपूत साहिबु जेको अदालतनि में असां वटि जुडिशल सिस्टम में थिए पियो, उहो त तव्हां खां वधीक कंहिंखे ख़बर हूंदी। कॉलर सां अब्दुल सत्तार ज़ंगे जो रोड़ी मां। जी ज़ंगे साहब छा चवणु चाहींदा? अच्छा सर, मां अॼु पंहिंजी अख़बार में हिकिड़ी ख़बर पढ़ी त उन में हुयो त 3 खन असांजा जेके घोटकी, सखर ऐं टंडो मोहम्मद ख़ान जा डिप्टी कमिश्नर्स आहिनि, उन्हनि जी जेका आहे बदिली, उन्हनि जो प्रमोशन थियो आहे या वरी उन्हनि किथे का क्वालिफाई कई आहे का शइ, त सिंध सरकार उन्हनि जे लाइ लिखियो आहे त बाबा न ही 3 डिप्टी कमिश्नर जेके आहिनि असांजी कम जा आहिनि ऐं असांखे खपनि हर सूरत में। त मूं ईअं सोचियो पियो त असां वटि मयार कहिड़ो आहे, छो जो सखर मुंहिंजो ज़िलो आहे, घोटकी बि ज़िलो आहे, टंडी मोहम्मद ख़ान, या त इहे 3 ज़िला अहिड़ा ज़बरदस्त थी विया आहिनि त यूरोप या स्कैंडिनेवियन कंट्री या ॿियनि मुल्कनि जा माण्हू हाणे इन्हनि 3 ज़िलनि में रहणु चाहिनि था पिया। इन्हनि ज़िलनि जी जेका आहे ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स एॾी शानदार थी वई आहे ऐं हिते जेके आहिनि अस्पतालूं, अमन अमान, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ऐं एॾो त शानदार ज़िला थी विया आहिनि सिंध में, जेके 29 ज़िला आहिनि, 26 ॿिया ज़िला जेके आहिनि उन्हनि खां हिननि जी तमामु मथे अची वियो आहे। त इहा ॻाल्हि थोरी मूंखे सम्झ में कोन आई, त मां तव्हां खां पुछणु चाहींदुसि त
जॾहिं मयार छा आहे असां वटि त जेके SSP जेके भर्ती थिया उहे DIG थी विया, IG सिंध बि थी विया, पर असांजो जेको लाइन वारो सिचुएशन आहे तव्हांजे आॾो आहे, त मां इन हवाले सां तव्हांजो बसि मुख़्तसर ओपिनियन ॿुधणु चाहींदुसि। ठीकु आहे सही उअं त ज़ंगीर साहिबु हिन मामले में जेतिरो फ़हम तव्हांखे आहे मूं वटि बि ओतिरो ई फ़हम आहे त अलाए छो, लेकिन ज़ाहिर आहे तव्हां बि सम्झो था त छो ऐं आउं बि सम्झां थो छो। जी ज़ाहिर आहे इहे ऑफिसर्स जी पोस्टिंग्स ते आहिनि ऐं ज़ाहिर आहे हिन में जिन्हनि जे बि फेवरेट्स हूंदा उहे न चाहींदा हूंदा त हीअ वञनि, त पोइ सरकार खे चयो वेंदो त ठीकु आहे इहे जेके कोर्सिस वोर्सिस आहिनि पिया थींदा आहिनि, वेठा आहिनि फ़िलहाल त लिखो त असां हिननि खे रिलीफ नथा करे सघूं। ऐं यकीनन घोटकी सखर ऐं टणो ख़ान एतिरा आलम शानदार जीअं तव्हां चयो त यूरोपियन तर्ज़ ते हाणे ज़िला ठही विया आहिनि ऐं DC, लेकिन मूंखे हिन में हिकिड़ो ॿियो पहलू बि नज़र अचे थो त छा ॿिया को सिंध में कॉम्पिटेंट अफ़सर ई कोन्हनि जो अगरि ही टे विया त पोइ सखर घोटकी ऐं टणो ख़ान में वॾो को खाल अची वेंदो, ऐं जेके शींहं ई बकरी अॼुकल्ह गॾु पाणी पीअनि पिया उते, ऐं करप्शन बि साफ़ु आहे, रेवेन्यू जो सिस्टम बिल्कुलु ठीकु आहे, सभु कुझु ठीकु आहे, ओचितो जेको डांवाडोल थींदो, सॼो निज़ाम वेहिजी वेंदो। भई कंहिं ज़माने में चइबो त भई चीफ सेक्रेटरी सिंध गवर्नमेंट ऐं फेडरल गवर्नमेंट जो झड़ो हलंदो IG ऐं चीफ सेक्रेटरी ते, त असांजी मर्ज़ी जा ॾियो। ऐं वरी बि हुनखे कंहिं खाते में ॾिसी सघां थो त ठीकु आहे जी, ही हिकिड़ा टॉप ब्यूरोक्रेसी जा माण्हू हुजनि था प्रोविंस में IG ऐं चीफ सेक्रेटरी, त उहो प्रोविंशियल गवर्नमेंट पंहिंजी अंडरस्टैंडिंग वारा हुते ऑफिसर रखणु चाहिए, पर डिप्टी कमिश्नर ऐं कहिड़ो फ़र्क़ु पइजी वेंदो। पर हाणे छा कजे, मतिलबु थिए थो त हिते त इहो थिए थो त अफ़सर सेक्रेटरी हिकिड़े हींअर ख़बर ॿुधी पए त सेक्रेटरी साहिब खे वञिणो हो इहो कोर्स करण लाइ, त हुन उहे फंड जेके हुनखे टेक्निकली सितंबर अक्टूबर नवंबर डिसंबर में वञी रिलीज़ करणा हूंदा आहिनि, हू जुलाई में करे हलियो वियो, बजट पास थियो, छाकाणि त हुनजो जेको बि हिसाबु किताबु हूंदो उहो वठी वञिजे, ज़ाहिर सम्झो पियो त वञा पियो। अहिड़ा लतीफ़ा थियनि था। सो ज़ंगीर साहिबु बाक़ी सम्झ में अचण वारी ॻाल्हि सिर्फ़ु एतिरी आहे त हिननि अफ़सरनि खां बग़ैर ही ज़िला न हली सघंदा, ऐं मूंखे सम्झ नथो अचे त जॾहिं ही हलिया वेंदा आख़िर नेठ ते ट्रांसफ़र थींदा न, पोइ ज़िला कीअं हलंदा। पर इहो सवाल बहरहाल हिननि टिनी ज़िलनि जे शहरियुनि वटि हूंदो त हींअर कीअं पिया हलनि, ओड़ा ई हलंदा, को फ़र्क़ु न ईंदो जीअं हलनि था पिया। बक़ाइदा सभु जॻहियूं बि ईअं ई हलंदियूं, कश्मीर में 5 अञा ताईं अगवा लॻा पिया आहिनि, जैकोबाद में पुलिस मोबाइल सां गॾु बीह करे दाड़ियल तस्वीरूं था कढ रहा आहिनि। हाणे SP ट्रांसफ़र थियो आहे, 5 माण्हू कश्मीर मां थियल आहिनि, छा थी वियो ऐं छा थींदो, कुझु बि न। असां वटि ही बसि हिकिड़ा अफ़सर ईंदा हिकिड़ा, त ईअं ही टे जेके आहिनि के ॿिनि सबबनि जे करे डिप्टी कमिश्नर्स ट्रांसफ़र न पिया थियनि, न त अदरवाइज़ त छा कहिड़ो फ़र्क़ु पए थो। नया बि अचनि त कहिड़ो फ़र्क़ु पए। ऐं को ॾिसो कंहिं ज़माने में ब्यूरोक्रेसी में जेके असां त उहे ब्यूरोक्रेट्स बि ॾिठा, ऐं असां खां अॻु चवनि था त अञा ॿियो मतिलबु उहो हिकिड़ो ॿियो कैलिबर हूंदो। हाणे न त सभु जा सभु, लेकिन अक्सर ऑफिसर्स मूंखे सम्झ नथो अचे त ही असांजी ब्यूरोक्रेसी जो जीअं ॿियनि शोबनि में इनताद थियो आहे, जीअं ॿियनि शोबनि में इनताद थियो आहे, तनज़ुली थी आहे, ईअं मतिलबु छा चइजे। अच्छा ख़ान साहब जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट जे कॉन्स्टिट्यूशनल बेंच जे सरबराह जी बि माना बाक़ाइदा नाला खणी इल्ज़ामात आणनि था पिया, इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ते बि नाला खणनि था पिया, पर चवनि था पिया मूंखे तलब कयो हाणे तोहिनी अदालत में। हा हाणे जज साहिबनि जा नाला ख़ान खणे पियो, चए थो मूंखे तोहिनी अदालत में तलब कयो। हा तोहिन में तलब कयो बसि, तव्हांजी अदालत थी वई न जज साहिबान ते अगरि तनक़ीद मां अची ॻाल्हाईंदुमि हुते पोइ चवंदुमि। त हाणे कंहिं सूरत इमरान खे ख़बर आहे सॾींदा त कोन, त अगरि इहो केस बि हलणो हूंदो त जेल जे अंदरि ई हलंदो। ओवरऑल दिस शोज़ कि असां वटि हीअं मुल्क में कीअं सिस्टम हले थो, कीअं मामलात हलनि था। त पोइ उहो ई त माण्हू अक्सर पोइ प्रिडिक्ट कनि था पिया न, त पोइ त ओनली जेका हिकिड़ी सम्झिजे त PTI लाइ या हा PTI लाइ ई सम्झिजे त हिकिड़ी अगरि किथां का नज़र अचे का रोशनी, त उहा सिर्फ़ु हाणे क़ासिम ऐं सुलेमान मां ई किथां नज़र अची सघे थी, त अची सघे। ॾिसो को हू रोशनी कोन आणे छॾींदा, हू हिकिड़ी मतिलबु इहा आहे त जेका ॻाल्हि में माण्हुनि PTI जे हमदर्दनि में या कारकुननि में हिकिड़ी मायूसी हूंदी, हिकिड़ी डिप्रेशन हूंदी, हिननि
हिननि जी अमेरिका में एक्टिविटी या अगरि ही पाकिस्तान अचनि था त हुन में हिकिड़ो साह पवंदो। ॿियो को उहो बि सम्झनि था त हू को अची पंहिंजे पीउ खे हितां कढी हलिया कोन वेंदा। कॉलर साहब मोहम्मद उमर डाणी तंगवाणी मां। जी डाणी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर, मुंहिंजो अली काज़ी खां सवाल इहो आहे त जेका नओं SSP असां वटि ज़िले कश्मीर में आयो सर, मोहम्मद मुराद गांगुर साहब, जेको अॻु में बि एग्ज़ैक्टली ASP तौरु इन्वेस्टिगेशन तौरु कमु करे रहियो, हिन जी कारकर्दगी तमामु बहितरीनु आहे। अॻियां SSP साहब ऑफिस खां बि कोन निकिरंदो, वरी इहे वाक़िया कश्मीर में जारी सारी हुया। पर ॻाल्हि इहा, हाणे अली काज़ी बि ॻाल्हि कई त कुझु सुधारो न अचण वारी, सर इन में का बि ॻाल्हि कान्हे, इहे किस्म हलंदा रहंदा। पर राति खां वठी तव्हां ख़बर आहे त SSP कश्मीर अलर्ट आहे, ऑपरेशन बि करे थो ऐं पंहिंजे ज़ेर निगरानी में जल्दी में ये तबसरो करणु त हे फलाणो SSP बि नाकाम थींदो, फलाणो SSP बाबा ईअं कोन थींदो। मुंहिंजो अली काज़ी साहब खां सवाल इहो आहे त असांजे SSP गांगरे साहब खे हफ़्तो बि मस थियो आहे, जेको बहितरीनु कारकर्दगी ॾेखारे थो। मुंहिंजो अली काज़ी साहब खां इहो सवाल आहे त इन ते रोशनी विझे त साल ॾेढ में मोहम्मद मुराद गांगुर मुसलसल हिते रहियो त अमन अमान अॻे खां बिल्कुलु बहितर हूंदो, छो त पाण कमांड संभाले थो। त ईअं SSP साहब ते को बि तनक़ीद फ़िलहाल करणु या ॾुखियाई पेश करण जो जवाब नथो पहुचे। ठीकु आहे, ठीकु आहे साईं। छा नालो साईं जो? उमर डाणी साहब। डाणी साहब हाज़िर। असीं तनक़ीद न पिया कयूं, असीं त सिर्फ़ु चऊं पिया त अगरि तव्हां सम्झो था त हींअर जेको SSP साहब आहे उहो पुराणो वारो ऑफिस मां निकिरंदो, हीअ ऑफिस मां निकिरे पियो, चलो ॾिसो हीअ त हाथ कंगन को उहो आहे न, RC क्या वारी ॻाल्हि आहे त हीअ त जेको थींदो तव्हांजे चवण ऐं मुंहिंजे चवण सां त को फ़र्क़ु न पइजी वेंदो। मिसाल आऊं चवां थो न गांगुरो साहब न पियो सही परफॉर्म करे, मुंहिंजो कुझु पर्सनल मामिलो, ऐं सुञाणा बि कोन साईं केरु आहे साहब SP साहब, तव्हां सुञाणींदा हूंदो, तव्हां ॾिसो था त हू कमांड करे पियो, तव्हां शायदि पुलिस में हूंदो या कीअं, तव्हांखे ख़बर हूंदी सभु शइ जी। चलो बिस्मिल्लाह, ऐं त पाण मुबारकूं ॾींदसि शो में वेही त सही साईं कंदकोट कश्मीर के पंहिंजो ॾिसो। लेकिन वो चइबो आहे न, वो लतीफ़ो आहे, मैं मामू जान को जानता हूँ वारी ॻाल्हि आहे। मां हिन सिस्टम खे सम्झां थो। हिन में जेको बि अफ़सर हुजे, अगरि परफॉर्म कराइणो आहे उहो मथां थींदो, जेसि ताईं हुनखे फ्री हैंड ॾेई ऐं हुनजी पोस्टिंग खे ऐं हुनजी नौकरी खे ऐं हुनजी जेका फ्यूचर जेका सर्विस आहे उनखे हुन सां मशरूत न कबो हुनजी परफॉर्मेंस सां, ऐं हुनखे फुल सपोर्ट न ॾिबी। कश्मीर ऐं कंदकोट मां टिपी जकमाद में अची वियो त धाड़ेलनि लाइ को शनाख़ती कार्ड ॾेखारिणो आहे, जैकोबाद जो SSP सपोर्ट न कंदो। एग्जैक्टली। अच्छा, पोइ जैकोबाद टिप करे उहो शिकारपुर, शिकारपुर में टिपी लाड़काणो, लाड़काणे में टिपी सखर ऐं ख़ैरपुर ऐं घोटकी ऐं पोइ रहीमयार खान ऐं हुन पासे बलूचिस्तान। ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी कंसोलिडेटेड, हिकिड़ी जेसि ताईं गॾियल एफर्ट न थींदी, हिकिड़ो SP तब्दील करण सां कीअं पूरो। लेकिन पाण छो चऊं, अलाह करे सही, हू चइबो आहे डाणी साहब उर्दू में आपके मुंह में घी शक्कर, अलाह करे तव्हांजी ॻाल्हि सही हुजे, असीं त ख़ुशि थींदासीं। सिटी जो लॉ एंड ऑर्डर मेंटेन थी सघे थो, हिन सां वधि में वधि त छा थी सघे? सिटी ॾिसो, इहो बि हुते हिकिड़ो आम इस्तलाह, तव्हां कॉलर आहे आम इस्तलाह आहे हिन पासे यासिर, त हिकिड़ा कचे जा धाड़ियल आहिनि, हिकिड़ा पके जा धाड़ियल आहिनि। हीअ जेको कचे वारा आहिनि इन्हनि खे बि माण्हू खंबे अगवा करे शहरनि मां ही पके वारा धाड़ियल पहुचाए ॾींदा आहिनि, ॾोहारी जेके आहिनि, पोइ हुननि खे विकिणी ॾींदा आहिनि, पोइ हू फर्दर नेगोशिएट कंदा आहिनि। त शहर में बि अमन अमान थिए त क्या बात है, थोरो कुझु त बहितर थिए, कुझु त बहितर थिए। अच्छा, अॼु शुगर स्कैंडल जूं ॻाल्हियूं थियूं कुझु पब्लिक अकाउंट्स कमेटी में, हो त इंकशाफ़ात हो त अञा खुलियल आहे त भई तव्हां एक्सपोर्ट करण जी इजाज़त छो ॾिनी हुई ऐं हुन में अरबनि रुपयनि जो हिकिड़ो फ़ाइदो बि थियल आहे। पर अॼु चयो थो न त इम्पोर्ट करण जी जेका इजाज़त ॾिनी हुन में 20% छूट ॾिनी वई आहे टैक्स जी, जिते FBR जो पंहिंजो चेयर चवे थो त भई हीउ IMF खे क़बूल न थींदो। हू त IMF त मना कई तॾहिं त कोन थियो। चलो तव्हां कॉलर वठी रखो नवी वक़्त ताईं कश्मीर मां। जी तईम साहब छा चवणु चाहींदा? काज़ी साहब के ख़ासि सलाम। साईं मुंहिंजो सवाल इहा आहे कश्मीर कंदकोट जी सूरत हाल ते। साईं कश्मीर में 4-5 क़िस्म जा शहरी इतिहाद आहिनि,
ख़ैर हिकिड़े ई तव्हां चओ त मां बि वाइस चेयरमैन रहियो आहियां, पर मां सम्झां थो सभु उहे नकारा थी चुका आहिनि बशमूल मुंहिंजे। ऐं कंदकोट में बि अहिड़े क़िस्म जा 3-4 इतिहाद हुया। कंदकोट जे इतिहादनि सां इहो थियो इस्लामाबाद खां मोटण खां पोइ धरणे खां पोइ हमरा बिल्कुलु इहो सम्झो त माना गुम थी विया आहिनि, अलाए कहिड़े प्रेशर में आहिनि, का ख़बर ई नथी पए। उन्हनि जी माना ॿोली बंदि थी वई आहे साईं। माना कश्मीर सूरत हाल जेको ॻाल्हाए थो माना उहो ॻाल्हाइण जोॻो ई नथो रहे। वधीक मालिका साहिब इन ते रोशनी जी महिरबानी। साईं चवंदा उहे जेके प्रोटेस्ट इस्लामाबाद में करण विया उहो माठ थी विया आहिनि। पोइ शायदि उन प्रोटेस्ट जो सिर्फ़ु एतिरो उन्हनि खे ॾिनो त SP मटाए ॾिनोसीं, पर साईं उन उहो जेका कंदकोट जा हुया, कंदकोट कश्मीर साॻी साॻी ॻाल्हि SP ते डिस्ट्रिक्ट कंदकोट डिस्ट्रिक्ट त पर साईं थईम साहिबु उन्हनि त एतिरो कष्ट कयो, भला 20 माण्हू आहे, 50 माण्हू आहे, 60 माण्हू आहे, हितां इस्लामाबाद विया, हुतां आया, पोइ ॿिया माण्हू बि त कश्मीर कंदकोट में रहनि पिया, हू छा पिया कनि? ऐं ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे अगरि हू माठ बि थी विया आहिनि, हाणे को ॿियो वारो खणे, मतिलबु ज़ाहिर आहे उन्हनि ते प्रेशर हूंदो। ॻाल्हि जेका साईं चवणु चाहे पियो थईम साहिबु सिंपल ॻाल्हि आहे त उन्हनि ते पोइ ट्रिमेंडस प्रेशर आयो हूंदो त बाबा बसि कयो, इहो तव्हांजो नसीब जो हिसो आहे, अमन अमान ख़राबु रहंदो, माण्हू अॻुवा थींदा रहंदा, हीअ सभु कुझु थींदो रहंदो। पर साईं भला कश्मीर कंदकोट रुगो 50 माण्हुनि जो त न आहे, तव्हां सभु त रहो पिया। हाणे मुंहिंजो त कश्मीर आउं त उते कोन रहां, लेकिन मुंहिंजी बि दिलि करे थी त यार हिन ते कुझु थियणु खपे। पर हाणे धणी अगरि असीं बि धणी आहियूं, असीं बि ईअं न आहे त कंदकोट कश्मीर असांजो न, असीं कराची में रहूं, लेकिन ॻाल्हि इहा आहे त बहरहाल हुते ग्राउंड ते त हाणे उन्हनि खे मेणा ऐं ताना ॾियण सां त थईम साहिबु को मसइलो हल न थींदो मुंहिंजे ख़्याल। ॻाल्हि इहा आहे त हू बि जेतिरो हुननि खां पुॻो हुननि कयो, भला हाणे को ॿियो वारो वॼाए अॻिते वधनि। ऐं भला छा रुगो एहतिजाज ऐं मुज़ाहिरा करण सां मतिलबु शहरी टैक्स बि ॾियनि, पुलिस वारनि खे पघारूं बि ॾियनि, पोइ मुज़ाहिरा बि कनि, त पुलिस उहो ई करणु खपे न, इहो सरकार खे करणु खपे। इन लाइ उन्हनि माण्हुनि खे छा पिया चवनि? ऐं सभु जेके साईं जी ॻाल्हि मां माना ईअं महसूसु थियो त ॼण माना शायदि साईं ईअं त न पिया चवणु चाहिनि त हू ख़ामोश आहिनि, छो जो हुननि खे ख़ामोश करायो वियो आहे। उहो ई त मां चयो त ज़ाहिर प्रेशर आयो हूंदो, साईं चयो कोन, पर ज़ाहिर आहे प्रेशर आयो हूंदो। लेकिन ॻाल्हि इहा आहे त हुननि खे माठ कराइण सां अॻुवा बंदि थी वेंदा छा? हू बि के सियासी मक़सद लाइ त कोन पिया कनि। ॿीहर कोई इस्लामाबाद वञण जी वरी पोइ हिमत न कंदो या एहतिजाज करण जी का। ठीकु आहे, बसि पोइ सो दैट मीन्स की जेको कुझु थिए पियो इहो नसीब जो हिसो सम्झिजे न साईं। पोइ के हुननि 50 माण्हुनि खे छो या 50-20 माण्हुनि खे छो मेणा ॾिजनि? नसीब जो हिसो आहे, ईअं थींदो रहंदो, पोइ माण्हू अॻुवा थींदा। अॼु हिकिड़ी किथे रुस्तम शिकार हाणे उते उहो वीचारा पको पुल कोन हो, नओ ॼावल ॿारु किरी पियो, हू वीचारो मरी वियो, बसि नसीब जो हिसो आहे। इनखे इन ते को यानी हाणे त ईअं महसूसु मायूसी थिए थी, सची ॻाल्हि आहे, मायूसी न करणु खपे, लेकिन हीअ सिचुएशन खे ठीकु करणु खपे। ऐं अगरि न ठीकु थियणु जेको न हुजे हा न मिसाल, त असीं पोइ त सम्झिजे हा त यार हीअ त नसीब जो हिसो आहे, ठीकु थी सघे थी। ठीकु आहे, वरी साहब नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलाईंदड़ प्रोग्राम में दुआ में।